आज सिंध कोटड़ी में धाड़े दौरान रक्षा में सवार ॿार जे मारिजी वञण जो नोटिस वरितो। जावेद आलम ओढे मारिजी वियल ॿार जे वारसनि सां ताज़त जो इज़हार कयो। जावेद आलम ओढो पारां DIG हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। IG सिंध पुलिस जे लापरवाही ऐं गैर ज़िम्मेवारी जी जांच ते करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई की हिदायत की है। इन अहम खबर का अवां खे अगन पिया हलूं त IG सिंध कोटड़ी में धाड़े दौरान रक्षा में सवार ॿार जे मारिजी वञण जो नोटिस वरितो। जावेद आलम ओढो मारिजी वियल ॿार जे वारसनि सां ताज़त जो इज़हार कयो। जावेद आलम ओढो पारां DIG हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। IG सिंध पुलिस जी लापरवाही ऐं गैर ज़िम्मेवारी जी जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई की हिदायत की है। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची खां सीनियर रिपोर्टर अब्दुल खालिक मंगी। जी अब्दुल खालिक मंगी, कहिड़ा तफ़सील आहिनि? IG सिंध कोटड़ी में धाड़े दौरान रक्षा में सवार ॿार जे मारिजी वञण जो नोटिस वरितो आहे। जी IG सिंध जावेद आलम ओढो पारां कोटड़ी में जेको ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, ॿार जे पहुचण जो नोटिस अचा जंहिं मां अव्हांखे ॿुधाईंदो त IG सिंध जावेद आलम ओढो कोटड़ी में बिहार कानूनी चौक ते फुल मज़ामत दौरान 5 सालनि जो जेको ॿारड़ो आहे उनखे जेको आहे क़तल कयो आहे। IG सिंध पारां क़तल थियल ॿार जे वारसनि सां तहज़ीब जो इतिहास कयो आहे। DIG हैदराबाद ते वाक़े जा जेके तफ़सील आहिनि उहे फौरी तौर ते ॾियण जी हिदायत कई आहे। जॾहिं त वाक़े में जेके मुलज़िम जवाबदार आहिनि उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो न। जॾहिं त DIG हैदराबाद वाक़े में पुलिस जी ग़फ़लत ऐं गैर ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ जांच करे ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे IG सिंध पारां अहिड़ी हिदायत DIG हैदराबाद तारीख़ वज़ार इदारे जो ॾिनी आहे। जी वॾी महिरबानी अब्दुल खालिक मंगी तफ़सीलनि लाइ।